अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो द गेनफुल नॉलेज। हिन चैनल में असांजो सिलसिलो आहे जामेट्री इन ड्राइंग। त अॼु असां जामेट्री इन ड्राइंग में सिखंदासूं त हिकु चौरस में हिकु अधु गोल अहिड़े तरीक़े सां कढूं जो चौरस जे चइनी पासनि खे छुहे। त सभ खां पहिरीं असांखे चौरस ठाहिणो पवंदो। कंहिं बि माप जी जेकॾहिं माप असांखे मिलियल आहे त वधीक बहितर आहे, माप नाहे मिलियल त बिना कंहिं माप जे असां हिकु चौरस कढंदासूं। उन जे लाइ पहिरीं ए ऐं बी लाइन कढंदासूं। हीअ असां ए ऐं बी हिकिड़ी लाइन कढी वठूं। हाणे लाइन कढण खां पोइ असां हिन 90 डिग्री जी एंगल ठाहींदासूं ए छेड़े ते। हीअं अधु गोल कढंदासूं कंपास सां। पंहिंजी मर्ज़ी सां कंपास खोले। हाणे असांजो जेको कंपास खुलियल आहे उनखे हिन कट ते रखंदासूं ऐं हिकिड़ो कट लॻाईंदासूं हिन तरीक़े सां। वरी जिते ही कट लॻायो अथऊं उते कंपास विच में बि रखी असां ॿियो कट लॻाईंदासूं। हिनखे कंपास थोरो मथे फेराईंदासूं त हीउ मथे बि असांजो हिते घेरो पवंदो। वरी हिन ॿिए नंबर कट ते असां कंपास रखी हीउ घेरो कढंदासूं। घेरे कढण खां पोइ असां हिनखे पॉइंट ॾींदासूं। जिते ॿई लाइनूं पाण में कटीनि थियूं, घेरा कटीनि था, उते पॉइंट ॾींदासूं। हिन पॉइंट खे ए छेड़े सां बिल्कुलु सिधो मिलाईंदासूं ऐं हिकिड़ी सिधी लाइन कढींदासूं हिन तरीक़े सां। हाणे असां ए ऐं बी लीक जी माप कंदासूं। ए ऐं बी जेतिरी लाइन आहे ओतिरो कंपास खोलींदासूं हिन तरीक़े सां ऐं उहो कट असीं हिते हिन लाइन ते लॻाईंदासूं। हीअ असांजो सी कट ते मिली वियो। हिनखे असां सी नालो ॾिनो आहे। हिन सी कट ते असां कंपास विच में बि रखी असां हिते ई कट लॻाईंदासूं। वरी असां बी ते कंपास विच में बि रखी असां हीअं कट लॻाईंदासूं। जिते ॿई कट पाण में कटीनि था उते असां पॉइंट्स ॾींदासूं। पॉइंट्स ॾियण खां पोइ असां हिन पॉइंट खे बी लाइन सां सिधो मिलाईंदासूं हिन तरीक़े सां ऐं हिनखे हिन सां असीं सिधो मिलाईंदासूं।
हिन लाइन सां मिली वई। ही जेका आहे असांखे हिन जॻह खां हिन जॻह ताईं जेको असांखे स्पेस मिलियो आहे उन स्पेस जे सां कंदासूं माप। बिल्कुलु हिन तरीक़े सां कंपास हिन तरीक़े सां हिकिड़ो खोलींदासीं। जेको स्पेस असांखे मिलियो आहे असां हिन मर्कज़ ते रखी हिन लाइन ते असां उन स्पेस जो निशान लॻाईंदासीं। हीअ स्पेस ते रखंदासीं, निशान ॾेई असां हिते पॉइंट्स ॾींदासीं। हिन पॉइंट ते असां कंपास रखी गोल जे हिकु लाइन जेतिरो, चौरस जे हिकु लाइन जेतिरो कंपास खोले असां हिकिड़ो गोल कढींदासीं जेको हाफ गोल हुजे। हिन तरीक़े सां हाफ गोल कढींदासीं। हिननि खे हिन सां मिलाईंदासीं। असांखे जीअं ॾिसण में अचे त असांजो गोल हाफ आहे। लाइन ॾिनीसीं, हीअ तव्हां ॾिसो त असांजो हीअ अधु गोल तयारु थी वियो चौरस में, जेको चौरस जे चइनी पासनि खे यानी ए ऐं बी पासे खे टच करे रहियो आहे, ए ऐं सी पासे खे टच करे रहियो आहे, त ए ऐं डी पासे खे टच करे रहियो आहे। हिन तरीक़े सां असां ठाहींदासूं हिकु चौरस में हाफ सर्किल, अधु गोल या जेके सेमी सर्किल चइबो आहे। मूंखे उमेद आहे त हीउ तरीक़ेकार तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वीडियो पसंदि आई त लाइक ज़रूरु कंदा, शेयर कंदा ॿियनि दोस्तनि सां ऐं कमेंट्स पंहिंजा ज़रूरु लिखंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा। वरी मिलंदासूं नेक्स्ट वीडियो में कंहिं ॿी तस्वीर सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।